नाज़रीन, मोरो जी मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी मां 100 साल क़दीमी काफ़िलो बरामद कयो पियो वञे। जुलूस लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। जुलूस जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते कंडेदार तारूं रखी रस्तनि खे सील कयो वियो आहे। उन सिलसिले में वीडियो लिंक ते मौजूदु आहे। मोरो खां अयाज़ सोलंकी। जी अयाज़। जी बिल्कुल, पूरे दुनिया जियां मोरो में भी योम आशूर अज वरी अक़ीदत और एहतराम से मल्हायो पियो वञे। इन सिलसिले में मोरो के मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी मां अंजुमन हुसैनी के अगवाणन के ज़ेर निगरानी में एक वडो मरकज़ी काफ़िलो बरामद किया वियो आहे, जेको अलम पाक जुलजना समेत मुख़्तलिफ़ सेजुन ते मुश्तमिल है। उन्हनि में जेको मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम के रोज़े की शबीअ जो भी रोज़ो है, जेको तारीख़ी काफ़िलो है। ही 100 साल काफ़िलो पंहिंजे रिवायती रोड रस्तनि खां थींदो, जेको आहे सो मुख़्तलिफ़ पिड़नि खां गुज़रंदो, मेन मेजर चौक ते पहुचंदो, जिते ज़ंजीर ऐं गुरज़न जो मातम कयो वेंदो। उन खां पोइ बुखारी जे पिड़ खां थींदो मेन शाही बाज़ार चौक में पहुचंदो, जिते मजलिस अज़ा ऐं शाम ग़रीबा बर्पा कई वेंदी, जंहिंखे अलामा अरबाब अली मशहदी ऐं अलामा साईं बख्श मनाज़री ख़िताब कंदा। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जुलूस में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। कंहिं बि अणवंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ वॾे तइदाद में पुलिस जी नफ़री मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु मेन रोड ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तोड़े जो DHO नौशारो फ़िरोज़ जे तरफ़ां ज़ंजीर ऐं गुरज़न जे मातम सबबि ज़ख़्मी थींदड़नि जे लाइ तिबी जेको आहे सो कैंपूं पिण लॻायूं आहिनि। उन सिलसिले में जॾहिं असां अज़ादारनि सां ॻाल्हि ॿोल कई, हुननि चयो त इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ पंहिंजे जानियुनि जी कुर्बानी जेको आहे सो ॾींदड़ करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़िलो राति देर सां वापसि इमाम बारगाह नहर थींदो, जॾहिं त जुलूस जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते कंडेदार तारूं रखी जुलूस में जेको आहे ईंदड़ ऐं वेंदड़ माण्हुनि ते सख़्तु नज़र रखी उन्हनि जी तलाशी वरिती पई वञे ऐं हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। जी।